लगे तो तव्हांखे असांजे बोरचीअ जे हथनि जो ठहियल नाश्तो पसंदि कोन आयो ईअं न? कहिड़ा नाश्ता कयां जिन जे आसरे ते दरिया में घिरी पियासीं, उन्हनि त का सारे ई न लथी। तव्हांखे ख़बर आहे त हिते केरु आयो हो ऐं कंहिं घुरायो हो? केड़ी महिल आया अदा वारा? कीअं घुरायो अथनि? अञा हिते आहिनि छा? जिन ते अखियूं ॿधी एतमाद करे वेठा आहियो। पर जमाल ईअं कीअं थो करे सघे? हू त राति बि हिन जी मुखालिफ़ हुयो। कुझु माण्हू ॿाहिरां त वरी कुझु अंदर जा ॿिया हूंदा आहिनि। इहा ॻाल्हि अव्हां कोन सम्झंदव। मूं अव्हांखे ॿुधायो हो न त मां जमाल जी फैमिली खे चङे नमूने सुञाणियां थो। हू तव्हांखे कंहिं बि तरह सां पंहिंजे पुट सां गॾिजण न ॾींदा। पर जमाल त मूंसां गॾु आहे, हू पाण खां मूंखे परे न कंदो। मोहतरमा इहा ई त तव्हांजी ग़लती आहे जो तव्हां हुन ते ट्रस्ट पिया कयो। तव्हांखे यादि आहे काल्ह छा चयाईं तव्हांखे? मूंखे जेतिरी मज़ामत करणी मां शायदि ओतिरी कोन करे सघियुसि। उन जी का वजह हूंदी। प्लीज मूंखे माफ़ कर। कहिड़ी वजह थी सघे? मूं तुंहिंजे करे सभु कुझु छॾियो। मां पंहिंजी ज़िंदगी दाव ते लॻाए छॾी सिर्फ़ु तुंहिंजे करे। ऐं तूं चवे थो त तुंहिंजे न ॻाल्हाइण जी का वजह आहे? हाँ परी सभु हिकु लम्हे में थी वियो। मुझे कोन ओन आहे। मां पंहिंजे वालिदेन खे एतमाद में ई कोन वरितो ऐं तोखे वठी आयुसि। मां जेतिरो मैनेज करे सघियुसि मूं कयो यार। आई एम सॉरी। तूं कुझु बि न कयो आहे जमाल, तूं कुझु बि न कयो। तूं बसि खुलियो बुलायो मूंसां धोखो कयो आहे। मां तूं ते एतबार कयो। मां तो ते एतबार कयो। हैफ आहे मूं ते, हैफ। शिट मूंखे हाणे पंहिंजो पाण खां कावड़ थी वठे। मूंखे पंहिंजे वजूद खां कावड़ थी वठे त तो जहिड़े माण्हू ते एतबार कयो। रुको मां कसूरवार न आहियां परी, तूं कसूरवार आहीं। ऐं ही सभु जेको आहे तुंहिंजी जल्दबाज़ी जे करे थियो आहे। तूं सही थो चवे जमाल, वाकई यकीन इहा मुंहिंजी जल्दबाज़ी हुई। तुझे करे पंहिंजो कारो मुंहुं करे छॾियो। मां काथा जी न रहियसि जमाल, मां काथा जी न रहियसि सिर्फ़ु तुझे करे जमाल। मुझे तुझसे कोई वास्ता नहीं जमाल, प्लीज हाणे मुझे एक लफ्ज़ न ॻाल्हाए जाए। तव्हां हिन वक़्तु ग़लति क़दम खणी चुका आहियो, जंहिंखे संभालणु तमामु ॾुखियो थींदो। मथां वरी तव्हांजे थियण वारे मुड़ुस मजीद इहो फ़ैसिलो कयो आहे त हू तव्हांखे कारी करे मारींदो। न जमाल मूंखे मारण कोन ॾींदो। अता बि मूंखे मारण कोन ॾींदो। न ईअं जमाल जे मामले खे विसारे छॾ। मूंखे कोन थो लॻे त हू हाणे वापसि वरी हिते ईंदो। बाक़ी रहियो गुलज़ार, जेको हू बि मजीद सां गॾु आहे। मूंखे जमाल ॾे वञिणो आहे, प्लीज़। जमाल खे घुराईंदो? जेसीं ताईं अव्हां जो जमाल अचे मूंखे तव्हां इहो ॿुधायो
त मां तव्हांजे माइटनि खे छा ॿुधायां जेकी इन इंतज़ार में आहिनि त मां तव्हांखे उन्हनि जे हवाले कयां ऐं हू तव्हांखे कारी करे मारे छॾे। मजीद, मूंखे एसएचओ जी ॻाल्हि सही पई लॻे। जेकॾहिं परी कोर्ट सां रुजू कयो आहे त पहिरीं कोर्ट में मालूम करणु पवंदो आया दरख़्वास्त ॿुधणी लाइ क़बूल कई आहे या न। मसा तो पहिरीं इहो मालूम कजे त परी वई कैसा है। असीं अञा उन मामले मां निकिता ई न आहियूं। मूंखे बि इमरान ते शक पियो आहे। हू हाणे घर में बि नथो रहे। पहिरें ॾींहुं हू मूंसां जॾहिं गॾु हलियो परी खे ॻोल्हण जे लाइ, मूंखे न पियो लॻे त हू मूंसां गॾु पुलिस न हलणु थो चाहे। हली ॻीची कंदा झलियोसि, पाणे सची कंदो वे। सॉरी, तव्हांखे धक त न लॻायो आहे? अहिड़ा इंसान तूं किथे घुमाई? तोखे सॼी ख़बर आहे त परी किथे आहे? असांखे ॿुधाए परी किथे आहे? परी किथे आहे? परी किथे आहे? या मूंखे न आहे ख़बर। तव्हां मूंखे न आहे ख़बर परी किथे आहे? ख़बर आहे ही कहिड़ो असांखे ॾिसी ईअं छो कंदो? जमाल खे मूंसां ईअं न करणु घुरिजे। हू हुनजे करे पंहिंजो पाण खे सभिनी खां परे कयो, पर हो मुंहिंजे करे पंहिंजे माइटनि खां परे नथो करे। जमाल खे मूंसां हिते गॾु हुजणु घुरिजे, पर हो किथे आहे? छो मूंखां परे आहे? किथे किथे? आफ़ताब सही त नथो चवे? न न, ईअं न हूंदो, पर मूंखे ईअं छो थो लॻे त ईअं ई हूंदो। जमाल खे मूंसां ईअं न करणु घुरिजे। मूं हुनजे करे पंहिंजो पाण खे सभिनी खां परे कयो आहे, पर हू मुंहिंजे करे पंहिंजे माइटनि खे परे नथो करे। मूंखे हुन सां ॻाल्हाइणु घुरिजे, पर जमाल फोन बि त नथो खणे। अलाए काॾे हलियो वियो आहे। परी, तव्हां कमरे खां ॿाहिरि कीअं आहियो? प्लीज अंदरि हलो। तेरा मुंहिंजो हथ छॾ। ऐं जमाल किथे आहे? मूंखे जमाल सां मिलणो आहे। प्लीज तव्हां अंदरि हलो। बस ॿाहिरि वञणु तव्हांजे लाइ नुक़सानकार आहे। प्लीज हलो अंदरि हलो। मूंखे काॾे वञणो? तव्हां अंदरि हलो। मूंखे अम्मा ॾे वञणो आहे। मूंखे पंहिंजे घर वञणो आहे। हलो अंदरि। ओके मोहतरमा, ॿाहिरि निकिरण जी कोशिश न कर। ॿाहिरि तुंहिंजे मालकनि माण्हू बीहारे छॾिया आहिनि। छो पंहिंजी ज़िंदगीअ जे पुठियां पई आहीं? मूंखे छो क़ैद करे रखियो अथव हिते? मुंहिंजी जान छॾियो। मूंखे घर वञणो आहे। मूंखे अम्मा ॾे वञणो आहे। मां हिते नथी रही सघां। तूं हाणे हिन धुबण मां नथी निकिरी सघीं। ॿाहिरि निकिरंदीअ त मारी वेंदीअ। थोरो सब्र कर प्लीज। हाँ मसूद, छा ख़बरचार आहे? यार हिकिड़ो कमु कर, मुंहिंजे घर जे ॿाहिरां फायरिंग कराए छॾ। हा यार, हिकिड़ो मसइलो आहे, हुनखे हल करणो आहे। बाक़ी ॻाल्हियूं रूबरू कंदासीं। ठीकु आहे? ओके। बस हाणे ही आख़िरी गोट हलणी आहे, पोइ परी मोची थींदी।
वकील साहब कमाल पियो ॻाल्हायां। कमाल साहब मूं मामले काफ़ी हद ताईं हल करे छॾियो आहे ऐं अवां महिरबानी करे जमाल खे हेॾे अचण खां रोके छॾिजो, छो त मामिलो काफ़ी बिगड़जी वेंदो। उहो इन करे जो छोकिरीअ जा माइट मूं वटि वेठा आहिनि। ओके ओके, इहो इशू कोन्हे, पर मां चाहियां थो त छोकिरी जे माइटनि सां मिली करे जमाल जी ग़लती जी माफ़ी ज़रूरु वठो। कमाल साहब तव्हां मूं ते ट्रस्ट कयो, मां मामले खे अहिड़े अंदाज़ में ख़तमु कंदुसि जो तव्हांजो नालो ई कोन ईंदो। पर वकील साहब छोकिरीअ जे माइंड खे बि त क्लियर करणो पवंदो। अवां बेफ़िक्र थी रहो, मां अवां सां पूरी डिटेल शेयर कंदुसि। बाय। मूं त तव्हांखे हर भेरे परी ऐं जमाल जे बारे में ॿुधाइण पियो चाहियो, पर परी हमेशह मूंखे ॿाहूं ॿधी तव्हांखे ॿुधाइण खां मना कयो। तूं ख़ुशनसीब ऐं जमाल, तोखे परी जहिड़ी बहितरीन दोस्त ऐं प्यार कंदड़ छोकिरी मिली आहे। पर यार मां सम्झां थो त तव्हां ॿिन्हिनि खे पंहिंजे पंहिंजे घर वारनि खे ॿुधाइणो पवंदो। छो अदा, छो भला असांजे कढ लॻो आहीं? छा अञा असांखे आज़ादीअ सां घुमण बि न ॾींदे? असां अञा हाणे त हिक ॿिए खे सम्झण जी कोशिश कई आहे। अञा हाणे त छुअण जे अहसास खे महसूस पिया कयूं। अञा त रूह जो ऋण सिरा बि नाहे थियो। अदा ॾाहो थी, अदा गुलज़ार मूं ते मार्शल हणी मूंखे सिधो करे छॾींदो। यार परी सच चवे थी, असांखे नंढड़ी प्यार जी कहाणी में कुछ रंगत भरण ॾे। अञा ताईं त मूं परी जूं टुटंदड़ चूड़ियूं पाण वटि असासो करे नाहिनि रखियूं। अञा त साहन जी डोरियुनि खे नाहे ॻण। अञा ताईं त अधूरी लिपस्टिक जा निशान संभालींदड़ टिशू पेपर खे मूं पर्स में नाहे रखियो। अञा चंड हेठां हथनि खे हथ में नाहे वतो। अञा टहकनि जूं मुंदियूं नाहिनि लथियूं असां ते। अञा रातुनि जे अकेलाई हाम में वॾ बि नाहिनि विधा। ऐं तूं आहीं जो असांजो दुश्मन थी पियो घुमी। ईअं न कर अदा। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि नथा सम्झो। इते रुगो हासिल थियण सभु कुझु नाहे, रुगो ख़ुशि थी खिलणी प्यार नाहे। टहकनि जी टारियुनि ते मोहबत जूं पिंगूं ॿधी झूमण ऐं झूलण ई ज़िंदगी नाहे। असां जे समाज में रहूं था, उन्हनि जा मयार पंहिंजा ई आहिनि। तव्हांखे पंहिंजे घर वारनि जो एतमाद हासिल थियणी घुर्जे। हेॾे अदा, मां ॿाहूं थी ॿधाएं, असां ते रहम कर। कॾहिं बि भुलिजी असांजी मुलाक़ातुनि बाबति अम्मा ऐं अदा खे न ॿुधाइजांइ। हू मूंखे ऐं तोखे उफ़ट मारे छॾींदा। बाक़ी इहो त तूं ॼाणी थो त अदा कराटे ऐं बॉक्सिंग मास्टर आहे। यार तूं पहिरीं असांखे घर में माहौल ठाहिण ॾे, घर वारनि खे पोइ ॿुधाइबो, जीअं को रिएक्शन न अचे। ऐं जॾहिं सम्झी वरितोसीं त हाणे ॿुधाइण घुर्जे, तॾहिं ॿुधाईंदासीं। प्लीज़ अदा, इहा ॻाल्हि ग़लती सां किथे बि न कटिजो। ओके बाबा ओके, मूं बस कई। हाणे भला मुंहिंजो सिर विञाईंदो छा? ईअं कई भेरा मूं परी खे सम्झाइण जी कोशिश कई ऐं इहो सोचियुमि कि तव्हांखे ॿुधायां, पर मां तव्हांखे ॿुधाए न सघियुसि। मूं तोखे चयो हो न मां साध पेर तुंहिंजे पाड़े में ई आहे। अड़े तोखे शर्म कोन आयो? तूं त भेण चवंदो हुए न परी खे। हाणे किथे आहे परी? वकील आफ़ताब जे घर में। छा? परी वकील जे घर में आहे ऐं असां सां हुन मुनाफ़िक कूड़ ॻाल्हायो? जमाल जे वालिद कमाल राति ई परी खे वापसि करणु पिए चाहियूं, पर छा पर? परी न पिए चाहियूं त हू वापसि घर मोटे। परी जमाल सां गॾु रहण पिए चाहियूं। परी जमाल खे ई पंहिंजो सभु कुझु सम्झियो आहे। तूं चवे थी मां तोखे? मूंसां छो था विढ़ो? छा आंटी रिहाना खे हिन ॻाल्हि जी ख़बर न हुई? छा जंहिं वक़्तु परी घरां निकिती त आंटी जमाल सां न ॻाल्हायो? तव्हां पहिरें पंहिंजे घर खे संभालियो, तव्हां पोइ ॿियनि ते हथु खणो।
मूंखे माफ़ कजांइ। ॾिस पुट, तुंहिंजी भेण मूंखे मजबूर करे छॾियो। तुंहिंजे बाबा मरहूम जी क़बर जो वास्तो ॾिनई, तॾहिं मूं ईअं कयो। घणो सम्झायोमांसि, पर छोकिरी पंहिंजे पेरनि ते न पई बीहे। मूंखे एॾो मजबूर कयाई जो मां चुप थी वियसि। छा कयां तूं ॿुधाए? अम्मा, इनखां बेहतर हुयो तू मूंखे ज़हर ॾेई छॾी हा, मूंखे मारे छॾी हा। इहो ज़ुल्म त न करी हा मूंसां। तो मूंखे जीअरे मारे छॾियो। तोखे मां चवां त छा चवां? मुंहिंजी अमड़ आई, मुंहिंजी माउ आई। मां दुनिया सां त विड़ा परे पंहिंजी माउ सां। वाह मासी वाह, वाह जी रांदि कई थई। वाह जो बदिलो वठो थी असांजी शराफ़त जो। वाह जो निभायो अथव असां सां। अरे हाणे त मूंखे तव्हांखे मासी चवंदे बि शर्म थो अचे। जेकर तव्हांखे ईअं ई करिणो हुयो न त पोइ एॾो ड्रामो छो कयो? सिधो सो छोकिरी परायण खे ॾेई छॾियो आहे। बस अबा, मां छा कयां? मां मजबूर थी वई हुयसि। तूं बि पुट मूंखे माफ़ कर। मां ई ॾोही आहियां। जमाल मूंसां ईअं कंदो, इहो मूं कॾहिं सोचियो ई कोन हो। संदसि जो इहो रूप मुंहिंजे साम्हूं पहिरियां छो कोन आयो? ईअं मूंखे धारियनि जे हवाले करे पाण गुम थी वेंदो, इन जो त मां कॾहिं तसवुर बि न कयो हो। जमाल, समुंड ॾिठो अथई? हिक छोली ॿी छोली सां कीअं अचे मिलंदी आहे? छोलियूं हिक ॿिए खां अलॻि ई न आहिनि थींदियूं। इहा ख़ूबी समुंड जी आहे जेको हुननि खे पाण में हिकु करे रखे थो। जमाल, तूं मूंखे कॾहिं अकेलो त न कंदी न? पाण खां कॾहिं जुदा त न कंदी न? पंहिंजे साह खे कॾहिं केरु पाण खां परे करे सघियो आहे छा? ठीकु आहे, जेकॾहिं हुन इहो कयो आहे त हाणे मां हुनखे ॿुधाईंदसि, खेसि हिन जो सबक़ सेखारींदसि। हाणे मां हुनखे ॿुधाईंदसि त धोखो कीअं ॾिबो आहे। मां हाणे जमाल खे चङी तरह ॿुधाईंदसि। परी जो फोन छो बंदि आहे? आफ़ताब छो रोके छॾियो आहे मुंहिंजे अंदरि अचण खे? आजमाल पुट किथे आहीं तूं बाबा? पापा, मां आफ़ताब ॾे वञा पियो। ओॾां वञण जी का ज़रूरत न आहे तोखे। हिते छोकिरी जे माइटनि खे असां घुरायो आहे ऐं हू नथो चाहे त तूं हुते हुजी ऐं मामलो वधीक ख़राब थिए। तूं इहे कर, वापसि मोटी अच। पापा, पर परी उते अकेली आहे। असां कीअं हुनखे हुनजे माइटनि जे हवाले कयूं? असांखे हुनजे माइटनि सां ॻाल्हाइणो पवंदो पापा। बाबा, आफ़ताब आहे न, तुंहिंजो दोस्त बि आहे। उन आसरे में तो पराई छोकिरी भॼाई। पर पापा, बस मां ॿियो कुझु बि ॿुधण नथो चाहियां। तूं जल्दी वापसि अच। छा कयां यार, किथे अची फाथो आहियां? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।